Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. सिंध हुकूमत मुकम्मल तौर नाकाम थी वई। कराची का कश्मीर ताईं सूरत हाल बदतरीन है। तवाजी हुकूमत के केतरा साल थी वया आहिनि। तवां सब वेही मज़ा वठी रहा हो। कराची शहर में हुकूमत की रिट किथे है? सुप्रीम कोर्ट जो एजी सिंध का पुछाणो चीफ जस्टिस गुलजार अहमद रिमार्क्सटीन ते चयो आहे त सिंध के बेहतर केर कंदो। कराची में रोडन आहिनि, बिजली ऐं पानी भी नाहे। छा ॿियनि मुल्कनि में भी माण्हू अहिड़नि मसइलनि ते सुप्रीम कोर्ट वेंदा आहिनि? माण्हू वेचारा मजबूर थी विया आहिनि। हिते माफ़िया वेठी आहे जंहिंजो मक़सदु रुगो कमाइणु आहे। हुकूमत खे ख़बर भी न आहे त कंहिंजी मिल्कियत कंहिंजे नाले ते रजिस्टर्ड थी वई आहे। सिंध में जेतिरा मनसूबा शुरू कया विया सभु ज़ाया थी विया। कराची, सखर, हैदराबाद, लाड़काणो ऐं दादू सूदो सिंध जे कंहिं बि ज़िले में को बि कमु न थियो आहे। हिकु रुपयो बि ख़र्च न थियो ऐं सभु पैसा बि ख़तमु थी विया। चीफ जस्टिस पंहिंजे रिमार्क्स में चयो त कराची जी हालत ॻणती जोगी थी वई आहे। मजमूई तौर ते हुकूमत क़ाइमु आहे पर कमु नथो थिए। कराची में समूरनि नालनि जी सफ़ाई NDMA हवाले। सुप्रीम कोर्ट NDMA के नालनि जी सफ़ाई सूदो हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन ऐं ॿिया मसइला ॾिसण जो भी हुकुम ॾेई छॾियो। सूबाई हुकूमत के NDMA के मदद फराहम करण जो हुकुम। कराची में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन के मामले ते ॿुधणीअ दौरान शाराए फैसल ते 14 ऑगस्ट के हवाले से साइन बोर्ड लगाइण ते भी काबड़ जो इज़हार। चीफ जस्टिस गुलजार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो त इहे साइन बोर्ड्स हुकूमत तरफ़ा लगाया विया ऐं इन्हनि ते क़ाइदे आज़म जा कॉल लिखियल आहिनि। छा क़ाइदे आज़म जा कॉल ॿुधाइण जो इहो तरीक़ो आहे? अदालत कमिश्नर कराची के समूरा साइन बोर्ड हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। ख्वाजा भाइरनि जे केस बाबति फ़ैसिले में सुप्रीम कोर्ट जा रिमार्क्स कानूनी कार्रवाइनि लाइ नुक़सानकार आहिनि। नैब ख्वाजा भाइरनि जी ज़मानत वारे मामले ते सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ नज़रसानी अपील दाख़िल करे छॾी। 20 जुलाई ते जारी थियल फ़ैसिले में पैरा नंबर 48, 56 ऐं 70 ख़ारिज करण जी इस्तदा। नज़रसानी अपील में नैब मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त सुप्रीम कोर्ट जे ऑब्ज़र्वेशन सां ट्रायल कोर्ट्स में केसिस मुतासिर थींदा। नैब ख्वाजा साद रफ़ीक ऐं सलमान रफ़ीक के शफ़ाफ़ ट्रायल जो मौक़ो ॾिनो हो। फ़ैसिले में अदालती ऑब्ज़र्वेशन के हज़फ़ करणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट पंहिंजी ऑब्ज़र्वेशन में संगीन नौइयत जा रिमार्क्स ॾिना आहिनि। नैब ऑर्डिनेंस ख़ुसूसी कानून आहे जेको मुल्क में लागू कानून ते फ़ौक़ियत रखे थो। कौमी असम्बली में एंटी टेररिज्म, शराकतदारी, कंपनीज़ ऐं नशे आवर शयुनि जी रोकथाम लाइ एक्ट्स में तरमीमुनि जा बिल मंज़ूर। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर फ़ारूक नसीम ऐवान में 5 बिल्स पेश कया। BNP सरबराह अख्तर महंगल जो चवणु आहे त दहशतगर्दी जी वज़ाहत थियणु घुरिजे। खिड़की तोड़ण वारो भी दहशतगर्द हूंदो आहे पर आइन तोड़ींदड़ खे दहशतगर्द नथो चयो वञे। आइन तोड़ींदड़ खे भी दहशतगर्द करार ॾिनो वञे। वफ़ाक़ी वज़ीर फ़ारूक नसीम जो चवणु हो त समूरी दुनिया में FATF ऐं मनी लॉन्ड्रिंग जा कानून मौजूद आहिनि। मुल्क में बुनियादी हक़नि जो ख़्यालु रखियो वेंदो। मज़हबी ऐं दहशतगर्दी में मज़हब ऐं दहशतगर्दी में फ़र्क़ु हुजणु घुरिजे। इस्लाम ऐं दहशतगर्दी में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। इस्लाम अमन जो मज़हब आहे। ये साइड कह रही थी कि हमें इन दोनों को डील लिंक करना चाहिए। क्या आप बात तशरीफ रखें। बताइए, आप तशरीफ रखें। क्या गलत बोला है? प्लीज तशरीफ रखें, तशरीफ रखें प्लीज, प्लीज तशरीफ रखें। A young, immature member of parliament, in his enthusiasm, that's the difference. That is the difference. अब इसमें
क्या गलत बात की है? कोई भी किसी मेंबर को यंग एंड इमेच्योर नहीं कह सकता। फॉरेन मिनिस्टर के लफ्ज एक्सपंज किए जाए जनाब वाला, ये पूरी इस ईवान की तौहीन है। अगर मेरे अल्फाज से फाजिल मेंबर की दिल आजारी हुई है तो मैं वापस ले लेता हूँ। कौमी असम्बली में सियासी तौर नाबालिग मेंबर मौजूद आहिनि। कौमी असम्बली में परदेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जी तकरीर ते ऑपोज़िशन जो गोड़। PPMN राजा परवेज़ अशरफ के मुतालबे ते परदेही वज़ीर पंहिंजा लफ़्ज़ वापस वठी छॾिया। कौमी असम्बली में नैब लाहौर जी ऑफिस ॿाहिरां छिकताण ते बहस दौरान नवाज़ लीग MNA ख्वाजा आसिफ जो चवणु हो त गुज़िरियल ॾींहुं हंगामनि दौरान मौजूद न हो, ते हूंदे भी हुकूमत तरफ़ां दाख़िल करायल केस में संदसि नालो जवाबदार तौर नामज़द कियो पियो आहे। परदेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो त ख्वाजा आसिफ सां ज़्यादती थी आहे त साणस गॾु आहिनि। केस मां नालो ख़ारिज थियणु घुरिजे। अवाम ॼाण चाहे थो त नवाज़ लीग जी गाॾियुनि में पत्थर किथां आया। लाहौर में नवाज़ लीग तरफ़ां स्टेज ड्रामो कयो वियो। सिंध हुकूमत अवाम लाइ कुझु नाहे कयो। न सिंध हुकूमत कमु करे पई ऐं नई लोकल बॉडीज़ गवर्नमेंट कमु करे रही आहे। सुप्रीम कोर्ट कराची में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन बाबति कमिश्नर कराची तरफ़ां जमा करायल रिपोर्ट रद्द करे छॾी। सिंध हुकूमत ऐं लोकल बॉडीज़ ते कावड़ जो इज़हार। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद कमिश्नर कराची सां मुखातिब थींदे चयो त तव्हां कुझु न करे सघिया आहियो, रुगो हेलीकॉप्टर से चक्कर ॾेई वापसि अची वेंदा आहियो। AG सिंध अदालत खे आगाही ॾींदे चयो त असां वेंदा आहियूं त माण्हू मारणु शुरू कंदा आहिनि। अमनो अमान जो मसइलो पैदा थी वेंदो आहे। 2-3 महीननि में नालनि तां हद दख़लियूं ख़तमु कयूं वेंदियूं। चीफ जस्टिस चयो त इहा त हुकूमती रिट आहे। सॼे शहर में गटरनि जो पाणी बीठल आहे। पहाड़नि ऐं घिटियुनि में गटरनि जो पाणी मौजूदु आहे ऐं माण्हू पत्थर रखी उन्हनि मां गुज़रंदा आहिनि। कमिश्नर कराची रिपोर्ट में चयो त कराची में 3 वॾनि नालनि ते NDMA जॾहिं त 514 नंढनि नालनि ते DMCs तरफ़ां कमु कयो पियो वञे। माण्हू सालनि खां नालनि ते आबाद आहिनि। चीफ जस्टिस जो चवणु हो त गुज़िरियल 20 सालनि खां तव्हां कुझु नाहे कयो। वफ़ाक़ी हुकूमत कराची के मामले ते संजीदगी सां सोचे रही है। जल्द हतमी फ़ैसिलो अची सघे थो। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन्स वारे मामले ते ॿुधणीअ दौरान अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान जो चवणु आहे त कराची मेट्रोपॉलिटन सिटी आहे। को बि मुल्क पंहिंजे मेट्रोपॉलिटन सिटी के तबाह थींदे नथो ॾिसी सघे। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां कराची के मामले ते समूरनि आइनी ऐं क़ानूनी पासनि ते गौर कयो पियो वञे। अटॉर्नी जनरल जो चवणु हो त इन मामले ते फ़िलहाल हतमी तौर कुझु नथो चई सघां, पर जल्द फ़ैसिलो अची वेंदो। नवाज़ लीग जे नायब सदर मरियम नवाज़ नैब लाहौर जी ऑफिस ॿाहिरां पंहिंजी गाॾीअ ते थियल पथराव जी हिकु ॿी वीडियो जारी करे छॾी। ट्विटर ते वीडियो सां गॾु बयान जारी कंदे मरियम नवाज़ जो चवणु हो त बुलेट प्रूफ गाॾी मियां साहब जी आहे। नैब ऑफिस ॿाहिरां संदसि गाॾीअ ते चइनी पासनि खां पथरनि सां हमिलो कयो वियो। लाहौर में नैब ऑफिस ॿाहिरां छिकताण ऐं चकरनि बाद गिरफ़्तार कयल नवाज़ लीग जा 86 कारकुन 14 ॾींहंनि जे अदालती रिमांड ते जेल हवाले। पुलिस नवाज़ लीग के कारकुननि खे लाहौर की मकामी अदालत में पेश कयो। नवाज़ लीग के 58 कारकुननि तरफ़ां लाहौर की मकामी अदालत में ज़मानत लाइ दरख्वास्त दाख़िल। अदालत चौहंग थाणे जे पुलिस खां सुभाणे रिकॉर्ड तलब करे वरितो। पंजाब जो वॾो वज़ीर उस्मान बोज़दार शराब खाननि जे गैर क़ानूनी तौर लाइसेंस जारी करण वारे मामले ते नैब ऑर्डो पेश। लाहौर जी ऑफिस में नैब जी टीम तरफ़ां उस्मान बोज़दार खां लाइसेंस के हवाले सां पुछा गाछा। उस्मान बोज़दार प्रोटोकॉल खां सवाइ नैब लाहौर जी ऑफिस पहुतो ऐं अटकल 1.5 कलाक ताईं सवालनि जा जवाब ॾियण बाद वापसि रवानो थी वियो। नैब तरफ़ां पंजाब के वॾे वज़ीर खे शराब खाननि लाइ गैर क़ानूनी तौर लाइसेंस जारी करण के इल्ज़ाम में जांच लाइ तलब कियो वियो हो। नैब इख्तियारनि जो चवणु आहे त पंजाब के वॾे वज़ीर खे गैर क़ानूनी तौर लाइसेंस जारी करण बाबति इल्ज़ाम के हवाले सां सवालनामो ॾिनो वियो आहे। उस्मान बोज़दार खे 18 ऑगस्ट ताईं सवालनि जा जवाब जमा कराइण जी हिदायत।
खीरथर जी जाबलू पट्टीअ ते तेज़ बरसात बाद नई गाज में पानी जो वहकरो ॿीहर वधी वियो। नई गाज वधीक 10 फुट वही आई। काछे में ॿोॾ जी सूरत हाल के 5 ॾींहं गुज़रण बावजूद समें ॻोठाणा फाथल। बुलैल शाह, सामड़ो, ॻोठ शफ़ी मोहम्मद लुंड, शेर मोहम्मद टालपुर, रांझो बबर, यार मोहम्मद लुंड, फतेह बिरोही, बहावल बबर ऐं ॿियनि समें ॻोठनि जा रहवासी बेयारो मददगार वेठल। पाक फौज, पाक नेवी, इंतजामिया तोड़े समाजी तंजीमुनि तरफ़ां रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन जारी। पानी जी सतह में लात अचण बाद ककड़ गाज रोड बहाल थी वियो। हाजी खान, वाही पांदी, टंडो रहीम खान ऐं छिनी जा जोही शहर सां काटा थियल ज़मीनी राब्ता अञा ताईं बहाल न थी सघिया। इंतजामिया 5 ॾींहं गुज़रण बावजूद बि FP बंद खे लॻल बघारा बंद करण में नाकाम। कराची के मुबारक विलेज वेझो समुंड में बेड़ी ऊंधी थी पई। रेस्क्यू ऐं नेवी जूं टीमूं रवानियूं। ज़रियनि जो चवणु आहे त अल रिज़वान नाले ॿेड़ीअ में सवार मोहाणा मच्छी जे शिकार लाइ समुंड में विया त वाक़ियो पेश आयो। ॿेड़ी ऊंधी थियण बाद ॿुॾी वियल मोहाणनि खे बचाइण जूं कोशिशूं जारी आहिनि। सेमण में छिटो उमरानी पाड़े में वैशी चाचे मासूम भाइटीअ खे मुबैना तौर लॼा लुट जो निशानो बणायो। जवाबदार फरार। नींगरी सेमण अस्पताल मुंतकिल। नींगरी जे वारसनि पुलिस में NC दाख़िल कराए छॾी। मुतासिरनि इल्ज़ाम हयो आहे त जवाबदार शौकत चनो नींगरी खे ज़्यादती जो निशानो बणाइण बाद बेहोश जी हालत में छॾे फरार थी वियो। नारी जो मेडिकल चेकअप कराए जवाबदार चाचे खे जल्द गिरफ़्तार करण जो मुतालबो। कुंभ भरिसां घरनि मथां 11,000 वोल्टेज जी बिजली जी तार किरी पई। नौजवान नाइब अली खोखर कनट लॻण जे नतीजे में फौत। नौजवान जे वारसनि एहतजाज कंदे चयो आहे त घरनि मथां तार गुज़रण जे हवाले सां सेप्को इख़्तियारनि खे केतिरा ई भेरा शिकायत कई वई। उन बावजूद को बि ध्यानु न ॾिनो वियो, जंहिं जे नतीजे में अॼु जानी नुक़सान थियो आहे। फौती नौजवान जे वारसनि तरफ़ां वाक़े जो केस दाख़िल करे सेप्को अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। गौसपुर भरिसां सखर वासी वापारी भाइर मुबैना तौर अगवा। वापारी शबीर जतोई ऐं अब्दुल शकूर जे वारसनि एहतजाज कंदे दाहियो आहे त अगवा जो इतला ॾियण बावजूद पुलिस संदन बाज़ियाबी लाइ के बि उपाउ न वरिता। ॿई भाइर चौपाई माल जा वापारी आहिनि ऐं गुज़िरियल ॾींहुं वापार सांगे गौसपुर विया त गुम थी विया। संदन मोबाइल फ़ोन बि बंदि आहिनि। वारसनि तरफ़ां वापारियुनि खे फौरी तौर बाज़ियाब कराइण जो मुतालबो। घोटकी भरिसां हाज़िरी तां वापसि वेंदे ॻोठाणे मीर ख़ान शर खे अञातल माण्हू खंबे विया। ॻोठाणे जे वारसनि औरतुनि ऐं ॿारनि सूदो एहतजाज कंदे दाहियो आहे त पुलिस जी वर्दी पहिरियल जवाबदार मीर ख़ान शर खे खंबे विया आहिनि। ख़दशो आहे त खेसि जुड़तू मुक़ाबले में क़त्ल कयो वेंदो। SSP घोटकी ऐं एडिशनल IG सखर खां नोटिस वठी ॻोठाणे खे जल्द बाज़ियाब कराइण जो मुतालबो। सिंध हुकूमत जी इजाज़त खां पोइ तारीख़ी माॻ मोहन जो दड़ो आम माण्हुनि लाइ खोलियो वियो। इंतज़ामिया तरफ़ां 5 महीननि खां पोइ मोहन जो दड़ो खोलण जो नोटिफिकेशन जारी। इंतज़ामिया जो चवणु आहे त शहरी ऐं सयाह मोहन जो दड़ो ते घुमण लाइ अची सघनि था। कोरोना खां बचाव लाइ SOPs ते मुकमल तौर अमल कयो वेंदो। पुलिस मार डालेगी मेरे को। हिमा दरवाजा बंद करना माँ पुलिस मार डालेगी मेरे को माँ। अरे बंद करना दरवाजा। अरे साइरन नहीं सुने देना तेरे को। बंद करना दरवाजा माँ। नायक नहीं खलनायक हूँ मैं। तूने तो लोगों को जीना सिखा दिया। तू हमेशा माँ को जफ्फी देता रहा। आज बाप की हसरत भी पूरी कर दे। ऐं हाणे संजू बाबा खे जादू जी झप्पी केरु ॾींदो। अदाकार संजय दत्त खे फिफड़नि में 4हीं कैटेगरी जो कैंसर हुजण जी तस्दीक। संजय दत्त तरफ़ां फिल्म जी शूटिंग में वक़्फ़े जो ऐलान कंदे मदाहनि खे जल्द सेहतियाबी लाइ दुआ करण जी अपील। भारतीय मीडिया मूजिबि अदाकार संजय दत्त खे कैंसर जे इलाज लाइ अमरीका मुंतक़िल कयो पियो वञे।
अस्सलामुअलैकुम टाइम न्यूज़ सगत माहिया हमीर शेख हेडलाइन सवाने थियूं तफ़सीली ख़बरूं इन ब्रेक खां